आईजी सिंधननि खे कुझु बि नथो करे। तव्हां ताज़ो वाक़ियो ॾिठो मुंहिंजे घर में हिननि जेको आहे सो MP बुरहान चांडियो हुजे या सरदार चांडियो हुजे या जेको बि हुजे, उन्हनि ते मथे ते हथु कंहिंजो आहे? आसिफ अली ज़रदारी जो आहे, फरियाल तालपुर जो आहे, जेका हिननि जी अधी वेठी आहे। पर ही अफ़सोस जहिड़ो वाक़ियो थियो त हिननि जी FIR नथी वठी वञे, जेको असांजो आइनी असांजो हक़ आहे। फर्स्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट त तव्हां वठो न। बिलावल ज़रदारी जो मूं मौक़िफ़ ॿुधो हिन ते, हू चए थो त शफ़ाफ़ इन्वेस्टिगेशन कयो। तव्हां ॿुॾी मरो, हिते लाश पिया आहिनि, शफ़ाफ़ इन्वेस्टिगेशन कयो। तव्हां फर्स्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट वठो, उन खां पोइ तव्हां इन्वेस्टिगेशन करायो। तव्हां रिपोर्ट नथा वठो, आइनी जेको हक़ आहे उहो असांखे नथो ॾिनो वञे। त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे असां गुज़ारिश कंदासीं त हिननि खे लगाम ॾिनो वञे। हितां जे वॾेरनि खे ड्रिजनि उन्हनि ॾींहंनि खां, हे सभु वेठा आहिनि अॼु रोडनि ते। असां हाणे मुज़म्मत न कंदासीं, असां हिन जेको आहे सो निज़ाम जी मरम्मत करण लाइ निकिता आहियूं, असां मज़ामत करण जे लाइ निकिता आहियूं। असां तव्हांजो हाणे मज़ीद बर्दाश्त न कंदासीं। मुराद अली शाह साहब कन खोले ॿुध, अलाह जी ज़ात हिननि मज़लूमनि सां गॾु आहे। ड्रिजो हिननि आहुनि दाउनि खां, हिननि ज़मीननि जे टुकरनि तां तव्हां विड़ो था हिननि सिंध जी आवाम सां। तव्हां उहो कयो जो सुभाणे ज़मीन तव्हांखे जॻह ॾे। हिनमहिल आसमान फाटे थो, हिनमहिल ज़मीन फाटे थी। हिनमहिल तव्हां ॾिसो त हिते असांजे सिंध जे माण्हुनि जूं लाशूं पयूं आहिनि। असां केतिरा ज़ुल्म सितम बर्दाश्त कयूं, असां केतिरा अञा लाश खणूं? पाकिस्तान पीपल्स पार्टी असांखे ॿुधाए अञा केतिरो टाइम असां सब्र कयूं? इंसाफ़ असांजो हक़ आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान हिन ते नोटिस वठे, वज़ीर आज़म खे पाण खे नोटिस वठणु घुरिजे। मुराद अली शाह साहब खे त असां चऊं ई न त हू पाण पुॼिया हिते सिंधियुनि जा लाश पिया आहिनि। तव्हां सिंधियुनि जे नाले ते सियासत कयो था, सिंध काट घेरो था, ऐं तव्हां हिते पहुता न आहियो। तव्हां नोटिस न वरितो आहे। असांजे चवण जी त ज़रूरत ई न, हे रोड ब्लॉक करण जी ज़रूरत आहे ई कोन। तव्हांखे पाण खे करणी आहे अर्शी। इंसाफ़ असांजो आइनी जमहूरी हक़ आहे। ॿुधायो वञे त असां किथे वञूं, असां कंहिंखे दांह ॾियूं? ही वाक़ा थी चुका आहिनि। असल में तव्हां ॿुधायो त सरदारी ऐं जागीरदारी निज़ाम, ही जेके क़बाइली तकरार आहिनि, हाणे 2 महीना पहिरियां अपेक्स कमेटी जी जेका मीटिंग थी, हुन में मुराद अली शाह साहब आहिनि जेके वेठा आहिनि अपेक्स कमेटी में, उन्हनि इहो फ़ैसिलो कयो त सिंध में क़बाइली तकरार जेके आहिनि उन्हनि उहे सरदार ख़तमु कराईंदा। त ॿुधायो वञे त पोइ असांजूं अदालतूं छाजे लाइ आहिनि? असांजी पुलिस छाजे लाइ आहे? असांजा ॿिया डिपार्टमेंट छाजे लाइ आहिनि? पोइ या त उहे डिपार्टमेंट्स तव्हां बंदि करे छॾियो। असां सिर्फ़ु हिकिड़ी डिमांड कयूं था, हिते जेके बि हिननि जूं डिमांड्स आहिनि जाइज़ डिमांड्स आहिनि, काई नाजाइज़ डिमांड न आहे। हिननि जूं डिमांड्स पूरियूं थियणु घुरिजनि, इंसाफ़ जूं तक़ाज़ाऊं पूरियूं थियणु घुरिजनि। जेके असांजूं लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ आहिनि उहे किथे आहिनि?